नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि सिलसिलो जारी है। हिन वक़्त कराची में ख़बर ईंदालूं। कराची जे मुक़ामी अदालत कराची में फुर मज़ामत दौरान डरकी वासी वापारी जे क़त्ल केस में गिरफ़्तार जवाबदार जी जिस्मानी रिमांड में 3 फरवरी ताईं वाध करे छॾी। अदालत पुलिस खे ईंदड़ ॿुधणी ते अॻु बिरही रिपोर्ट पेश करण जो बि हुकुम ॾेई छॾियो। पुलिस जो चवणु आहे त वापारी वीरबान खे फुर मज़ामत में क़त्ल कयो वियो हो। गुरु जे मुख्य जवाबदार इमदाद खे गिरफ़्तार करे फुर थियल रक़म हथ कई वई है। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार 35 सालनि जे हिंदू वापारी वीरबन के कत्ल करे 73 लाख रुपया फुर करे फरार थी विया हुआ। गिरफ्तार जवाबदार वीरबान पंहिंजे साथियुनि सां गॾु बैंक में मौजूद हो जॾहिं पैसा कढाया विया हुआ। पुलिस चवणु आहे त जवाबदार जे ॿियनि साथियुनि जी गिरफ्तारी लाइ ॾखण पुलिस जा छापा जारी आहिनि। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।